बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम दोस्तो, असां तव्हांजे ख़िदमत में पहिरियां बि कुझु फार्मूला तव्हांजे लाइ पेश करे चुका आहियूं ऐं अॻिते बि इंशाअल्लाह ताला हिन चैनल जे ज़रिए तव्हांखे आसान ऐं निहायत उम्दा फार्मूला ऐं नुस्ख़ा तव्हांखे इंशाअल्लाह मिलंदा। सिंध टैलेंट टीवी जे ज़रिए असां तव्हांखे अॼु इहो फार्मूलो ॿुधाइणु चाहियूं था त हिन मुआशिरे में मादे जे गर्मीअ खां पोइ जेके तकलीफ़ूं आहिनि उहे सभ खां पहिरियां दिमाग़ ते भार जी तकलीफ़ आहे। उहा इहा आहे त यादाश्त सही न हुजणु, यादाश्त ग़ाइब थी वञणु, दिमाग़ ते भार रहणु, दिमाग़ ते वसवसा अचणु, निंड सही न अचणु ऐं निंड कंदे बि अजीब ख़्वाब अचणु या वरी निंड मां जंहिंमहिल माण्हू उथे थो ओॾी महिल इहो महसूसु कनि त जीअं हिकु कैसेट हलंदड़ हुजे, ईअं दिमाग़ में हिकु मुसलसिल कैसेट मुख़्तलिफ़ अजीब क़िस्मनि जी हलंदड़ हुजे। इहो को वॾो मर्ज़ या वॾी बीमारी न आहे। इहा मादे जी गर्मीअ जो जॾहिं असरु मथे चढ़ंदो आहे दिमाग़ ते, तॾहिं इहे शयूं इंसान ते ग़ालिब थी वेंदियूं आहिनि। मुख़्तलिफ़ रिवायतुनि जे ज़रिए असांजे मुआशिरे में माण्हू त ईअं ई चवंदा आहिनि त हिनखे मुख़्तलिफ़ जिनायत जा, तावीज़ात जा ॿिया टे असरात आहिनि। असल में ईअं न हूंदो आहे। इहो तव्हांखे शायदि हर माण्हू खे इहा ख़बर आहे त जॾहिं कंहिं देगड़ी में का शइ ठाहिबी आहे त उन में जॾहिं बाफ़ घणी भरिजी वेंदी आहे त उन जो जॾहिं ढकणु लाहिबो आहे त उन जे ढकण खे जेकर माण्हू गौर सां ॾिसंदो आहे त उहो ढकणु निहायत ई गरम हूंदो आहे ऐं उन खे पाणी लॻल हूंदो आहे। हालांकि उनखे पाणी लॻल न हूंदो आहे, पर हेठीं गरमाश वारी जेका बाफ़ आहे उहा मथे उभरी अची उन जे ढकण ते पहुचंदी आहे। इंसान जे जिस्म जो ढकणु दिमाग़ आहे। जॾहिं मादो तमामु घणी हीट वधी वेंदो आहे त उहा हीट जॾहिं ॿाहिरि फिटी कंदो आहे त उन जा असरात दिमाग़ ते अची पहुचंदा आहिनि, जंहिंजे करे इहे शयूं पैदा थी वेंदियूं आहिनि। उन जे लाइ दोस्तनि लाइ कुझु ज़िंदगी गुज़ारण जे लाइ हिकु बहितरीन टे नुस्ख़ा चइजे या नसीहतूं आहिनि। उहे ई आहिनि त जेकॾहिं तव्हां ज़िंदगी साफ़ सुथरी ऐं बहितरीन गुज़ारणु चाहियो था त सभ खां पहिरियां जॾहिं तव्हां मानी खाओ था, मानी खाई बस करण खां पोइ लिक्विड फार्म वारी यानी पाणी, बोतल, चांहि, खीर या अहिड़ी जूस वग़ैरह का बि शइ घटि में घटि अधु कलाक ताईं इस्तेमालु न कयो। जेकॾहिं तव्हां मानीअ जे मथां इहे शयूं इस्तेमालु करणु छॾे ॾिनियूं त इनशाअल्लाह तव्हांजो दिमाग़ ते असरु न थींदो ऐं तव्हांजो मादो गर्मी न वठंदो। ऐं उनखां पोइ जॾहिं तव्हां मानी खाओ था, मानी खाइण खां पोइ फ़ौरन सुम्ही न रहो। घटि में घटि जेका आम लफ़्ज़नि में चहलकदमी चई वेंदी आहे, यानी 10 खां 15 मिंट हल्को पंधु कयो या वॉक कयो। एतिरे हद ताईं जो जेको तव्हां मादे में खाधो विझो था उहो खाधो उन जाइ ते सही नमूने सां पहुची सघे ऐं उन जाइ ते अचे जिते हल थींदड़ आहे। ऐं उन खां पोइ 3 नंबर ते जॾहिं तव्हां मानी राति जी ख़ासि तौर ते खाओ था त उहा अहिड़े लिहाज़ सां खाओ जो उन मानी खाइण खां पोइ 3 कलाकनि खां पोइ तव्हां सुम्हो। काफ़ी दोस्त ईअं कंदा आहिनि, राति जो घुमी फिरी तमामु घणो टाइम ज़ाया करे 12-1 बजे सुम्हण वारे टाइम ते मानी खाई सुम्ही रहंदा आहिनि। उन खां पोइ उन जे जेको मादो आहे उहो सही हज़म न करे सघंदो आहे मानी, जंहिंजे करे उन जे दिमाग़ ते इहे असरात चढ़ी वेंदा आहिनि। इन्हनि असरातनि जे लाइ असां वटि मुख़्तलिफ़ फार्मूला आहिनि। हिकु त कंपनी जा ठहियल तेल हूंदा आहिनि, उहे मां दोस्तनि जे साम्हूं पेश कंदुसि, जीअं रोगन ऐं खसख़ास, रोगन ऐं काहू, रोगन ऐं कद्दू, रोगन ऐं बादाम। इहे चारई तेल मिलाए करे राति जे टाइम में सुम्हण खां पहिरियां 10 मिंट दिमाग़ खे मालिश कबी ऐं उन खां पोइ माण्हू जेका सुम्ही रहंदो त फ़ौरन आराम बि अची वेंदो ऐं दिमाग़ ते जेका गर्मी हूंदी उन जो बोझ ऐं वज़न सॼो ख़तमु थी वेंदो। दिमाग़ खे इहे चारई तेल जेके आहिनि उहे सुकून ॾियारींदा। उन खां पोइ दिमाग़ जे ताक़त जे लाइ छेले जो मग़ज़ यानी मेॼारो वठी पोइ देसी गिह में सुबुह जो नेरनि वारे टाइम ते ठाहिबो, पर उन में घटि 1.5 या 2 चम्मच सूजी जा मिलाए करे जेकर उन में खंडु विझबी, मिठाण विझबो त उहो सीरो ठही वेंदो। जेकर उन में लूणु ऐं मिर्च मिलाइबा त उहा भाॼी ठही वेंदी।
घटि में घटि कमज़ोर दिमाग़ वारे खे हफ़्ते में हिकु चकर इहो छेले जो मेजारो यानी मगज़ सुबुह जो नाश्ते में खाराइजे। इहो महीने में 4 चकर थींदो। जेकर 2 महीना मुसलसिल दिमाग़ जे कमज़ोरीअ वारे मरीज़ खे इहा शइ खाराइबी त इंशाअल्लाह ताला उहो मुकमिल दिमाग़ जे लिहाज़ सां मज़बूत ऐं सिहत ऐं ताज़ो तवानो थी वेंदो। इहो तव्हां दोस्तनि जे लाइ दिमाग़ जे ताक़त लाइ बहितरीन ऐं आसान पाण ठाहिण जे लाइ सुठे तरीक़े वारो ऐं बहितरीन नायाब फार्मूलो आहे। इंशाअल्लाह ताला हिन सिंध टैलेंट टीवी जे ज़रिए इन खां बि बहितरीन ऐं नायाब फार्मूला असां तव्हांजे साम्हूं ख़िदमत में पेश कंदा रहंदासीं ऐं असांखे इहा उमेदु आहे त हीउ चैनल तव्हांजे दिलि जी धड़कन बणिजी वेंदी ऐं तव्हांजे हर तकलीफ़ हर परेशानीअ जो हल जेकॾहिं तव्हांखे जाचणो आहे त तव्हां कंहिं ॿिए चैनल ॿिए कंहिं डॉक्टर ॿिए कंहिं हकीम या ॿिए कंहिं मुआलिज ॾे तव्हांखे वञण जी ज़रूरत न पवंदी। जॾहिं बि तव्हांखे का बि तकलीफ़ ईंदी इंशाअल्लाह ताला हीउ चैनल तव्हांजे नज़रुनि जे अॻियां हूंदो त उहे सभु तकलीफ़ूं तव्हां जूं इंशाअल्लाह आसान थी वेंदियूं।